الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد خلقنا الإنسان ونعلم ما توسوس به نفسه ونحن أقرب إليه من حبل الوريد إذ يتلقى المتلقيان عن اليمين وعن الشمال قعيد ما يلفظ من قول إلا لديه رقيب عتيد وجاءت سكرة الموت بالحق ذلك ما كنت منه تحيد ونفخ في الصور ذلك يوم الوعيد وجاءت كل نفس معها سائق وشهيد لقد كنت في غفلة من هذا فكشفنا عنك غطاءك فبصرك اليوم حديد. قال الله تبارك وتعالى في مقام آخر. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الناس أنتم الفقراء إلى الله والله هو الغني الحميد. हर किस्मत हमने सना वाखान वदाई इबादत बंदगी अकेले अल्लाह जी जात जी लायक ज़ेबा सदावार आए जेको अकेलो हिन पूरी कायनात जो खालिक है मालिक है। अल्लाह तबारक व तआला जी तारीफ का बाद बेहिसाब अनगिनत लादादा दुरूद सलाम हुजन आमद मुस्तफा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात मथे जेके अल्लाह तबारक व तआला हिन पूरी दुनिया जी हिदायत जे लाइ मोकिलियो। बिरादरान इस्लाम अजीज माओ खुतबे जुमे जो मौजू है दुआ जी अहमियत। सामने अल्लाह तबारक व तआला जा मोहताज आहियूं ऐं अल्लाह पाण वीचारा कंहिंजो पर मोहताज न आहियूं। यानी पाण वही कि अल्लाह की जरूरत है लेकिन पाण वीचारा कंहिंजी पर अल्लाह के जरूरत न आहे। अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमाया या अय्युहन नास अंतुमुल फुकराउ इलल्लाहि वल्लाहु हुवल गनियुल हमीद। ऐ इंसानों ऐ भले अल्लाह जा मोहताज है ऐ अल्लाह तबारक व तआला बेनियाज़ है खूबी वारो है। अल्लाह तबारक व तआला हिन ॻाल्हि खे पसंदि फरमाए थो त हुन जा बंदा हुन जा बाना हुन मथे तमामु उमेदूं रखे ऐं हुन साम्हूं पंहिंजे हथ खे फैलाइए पंहिंजी तमामु ज़रूरियात जो सवाल हुन वटां कई ऐं पंहिंजी हर मुश्किल हर परेशानीअ में अल्लाह खे पुकारी हुन खां मदद तलब कई ऐं हुन साम्हूं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी मंगे उनके अज़ाब खां पनाह तलब कई पनाह घुरे। दुआ जी को अहमियत है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अफज़लुल इबाद अद-दुआ। मैंने अफज़ल इबादत दुआ है। दुआ करे जे लाइ अफज़ल इबादत हिनजी वधे घुरो है त इंसान जहिड़ा दुआ घुरे थो जहिड़ा अल्लाह जे अॻियां हथ फैलाए थो तहिड़ा इंसान जे दिल इंसान जी ज़बान इंसान जा सारा आज़ा अल्लाह जी इबादत में मशगूल हुए था अल्लाह जी इबादत कई था। यानी सारी चीजों अल्लाह की इबादत में हुए थे उतरे दिलाए दुआ के अफजल इबादत हुए।
बल्कि इस हदीस में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ की इबादत जो है और दुआ हो वाली इबादत, दुआ फिर इबादत है। दुआ की अहमियत के पेश नजर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस हदीस में दुआ की इबादत जो मगज जो हो और दुआ मुख्य इबादत, दुआ इबादत जो मगज है। जैसा इंसान जो मगज हुए तो मैं अहम हुए तो इंसान जा ॿिया आज़ा फैल थी वञे त इंसान हली सघे थो। इंसान जो मगज फैल थी वञे त इंसान जे लाइ हल मुश्किल थी वञे थो। जहिड़ी तरह इंसान जे जिस्म में इंसान जे दिमाग़ जो वीडियो है, इंसान जे मगज जो वीडियो है। मगज न हुए तो उनके ॿिया चरियो अचनि था, उहो चरियो बणिजी वञे थो, उनखे कंहिं पण चीज़ जी ख़बर नथी पए। अहिड़ी तरह इबादत में दुआ जेको आहे ई सारी इबादत जो मगज है। सारी इबादत में अहम दुआ इबादत है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ की अहमियत के बयान के लिए फरमाया अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैस शैउन अकरम अलल्लाह तआला मिन दुआ। हजरत अबू हुरैरा बयान किए था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह के नजदीक दुआ का वधारे को पण अमल मुअज़्ज़ज़ नहीं, को पण अमल अल्लाह तबारक व तआला वटि दुआ का वधारे पसंदीदा नहीं, को पण अमल अल्लाह के दुआ का वधारे न तो हले। यानी दुआ अल्लाह तबारक व तआला वटि एतिरी मुअज़्ज़ज़ आहे। दुआ जी इन क़दर अहमियत त अल्लाह के दुआ एतिरी अज़ीज़ आहे त जॾहिं को बंदो को बानो उन वटां मंगे थो, दुआ करे थो त अल्लाह ख़ुशि थिए थो। जेकॾहिं को बानो को बंदो दुआ जहिड़ा नथो घुरे त अल्लाह नाराज़ थिए थो। जहिड़ी तरह अल्लाह तबारक व तआला जो इरशाद आहे वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम, वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलूना जहन्नम दाखिरीन। आज रब जो फरमान है। आज रब फरमाए तो मौका दुआ घुरो आओ आनी दुआएं के कबूल कंदो। बेशक जो वो इंसान मुझी इबादत का तकब्बुर करे तो यानी दुआ न तो घुरे तो अल्लाह फरमाए तो सयदखुलूना जहन्नम दाखिरीन, वो अनकरीब ज़लील थी करे रुसवा थी करे जहन्नम में दाखिल कयो वेंदो। अल्लाह उनके ज़लील करे जहन्नम में भगाए छॾींदो। जेको तकब्बुर करे तो, वॾाई करे तो, पंहिंजे खे सभु कुझु सम्झे तो, चए तो जेको सारियूं चीज़ूं मूंखे मिली हुई ई मुंहिंजी ताक़त सां मिली हुई, मुंहिंजी महिनत सां मिली हुई, पंहिंजे खे सभु कुझु सम्झी करे अल्लाह खां दुआ नथो घुरे, समझे तो मूंखे हां कंहिं चीज़ जी ज़रूरत नाही, सारियूं चीज़ूं मूं ताक़त सां बिलियूं करे ॾिनई, हां मूंखे किन चीज़ जी ज़रूरत आहे। तकब्बुर करे तो, वॾाई करे तो, दुआ नथो घुरे त अल्लाह फरमाए तो अनकरीब और ज़लील थी करे जहन्नम जी बाहि जो ईंधन बणिजी वेंदो। अल्लाह उनखे जहन्नम में दाख़िल कंदो। हज़रत अबू हुरैरा बयान कई था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन लम यसअलिल्लाह यग़ज़ब अलैहि, जेको अल्लाह वटां नथो मंगे अल्लाह उन मथे गुस्सो थी वेंदो, अल्लाह उन मथे नाराज़ थी वेंदो। पंहिंजो को हाल आहे, पाण वटां को शख्स मंगे जंहिं घुरे तेरे पाण नाराज़ थी होता, लेकिन अल्लाह तबारक व तआला वटां केर न घुरे ते अल्लाह नाराज़ थिए थो, अल्लाह वटां घुरे ते अल्लाह तबारक व तआला ख़ुशि थिए थो, अल्लाह तबारक व तआला उन मथे राज़ी थिए थो। हज़रत सलमान फारसी खां रिवायत है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन रब्बकुम हय्युन करीम यस्तही मिन अब्दिही इज़ा रफ़अ यदैहि इलैहि अन यरुद्दहुमा सिफ़रन। बेशक आजो रब घणो हया वारो ऐं करम वारो आहे। जॾहिं उनजो बंदो उनजी जानिब दुआ जे लाइ पंहिंजे ॿिन्ही हथे खे फैलाए थो, पंहिंजा ॿोड़े हथ खणे थो, तंहिं उहो पंहिंजे बंदे सां शुरू करे थो, यानी
उन्हीं के खाली हथे के वापस लौटाए छड़े। अल्लाह तबारक व तआला एतिरो हया वारो एतिरो करम वारो आहे, जंहिं को बानो को बंदो अल्लाह जे अॻियां पंहिंजा हथ फैलाए थो त अल्लाह खे शर्म अचे थी, अल्लाह खे हया अचे थी त आओ हिन जा हथ पाछा कीअं लौटाया, आओ हिन जा हथ खाली कीअं लौटाया। अल्लाह तबारक व तआला खे लौटाईंदे शर्म अचे थी, लेकिन पाण खे न घुरंदे कीअं शर्म नथी अचे। पाण दुआ खे मामूली सम्झो था, पाण सम्झो था त दुआ हिकिड़ी मामूली इबादत है, दुआ मामूली इबादत नहीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अद्दुआ सलाहुल मुमिन व इमादुद्दीन व नूरुस समावाति वल अर्ज़, दुआ मोमिन जो हथियार है, दीन जो सुतून है, आसमान ऐं ज़मीन जो नूर है। दुआ केतिरी अहम इबादत है। मोमिन जा घर मरे हथियार फैल थी वञे, कोई पण हथियार कम न अचे, जहिड़ा बाटलो कम न अचे, जहिड़ा इंजेक्शन कम न अचे, जहिड़ा डॉक्टर कम न अचे, जहिड़ा कोई पण चीज कम न अचे, अज़ीज कम न अचनि, रिश्तेदार कम न अचनि, मरे साथ सगारीअ, मरे कंध थी वञे, मरे उन खां नाराज़ थी वञे त हा ही मरे त असांजी जान छुटे, औलाद नाराज थी वञे, कुटुंब कबीले वारा चंद ॾींहं हुन मथे वेही, चंद ॾींहं पुठियां नाराज थी वञे त जॾहिं सारा हथियार फैल थी वञे त मिया ई क़ीमती हथियार कम अचे थो, ई दुआ कम अचे थी। दुआ के जरिए अल्लाह तबारक व तआला जो अल्लाह तबारक व तआला कईं जो बीमारियूं दूर करे छॾे, अल्लाह तबारक व तआला कईं के खतरनाक बीमारी का शिफाए कुल्ली अता फरमाए छॾे। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर बयान कई था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन दुआ यनफउ मिम्मा नज़ला व मिम्मा लम यनज़िल फअलैकुम इबादल्लाह बिदुआ, यकीनन दुआ अहिड़ी आफात अहिड़ियूं मुसीबतूं जेको नाज़िल थी चुकियूं आहिनि, ऐं अहिड़ियूं मुसीबतूं अहिड़ियूं परेशानियूं जेको अञा नाज़िल न थियूं, अञा आयूं न आहिनि, मुंहिंजी लाइ फ़ाइदेमंद आहे। इतने दिलाए अल्लाह जा बाना, अल्लाह जा बंदा वधारे दुआ घुरो, अल्लाह जा बंदा दुआ के लाज़िम पकड़ो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो को मुसलमान जॾहिं को अहिड़ी दुआ घुरे थो जंहिंमें गुनाह ऐं कतई रहमी न हुजे त अल्लाह उनखे टे चीज़ निजारा हिकिड़ी चीज़ ज़रूर अता करे थो। या त अल्लाह तबारक व तआला वटां जेको घुरे थो अल्लाह तबारक व तआला उहो ॾेई छॾे थो, अल्लाह तबारक व तआला उनजी दुआ खे क़बूल करे थो। जंहिंजे लाइ दुआ घुरे, पैसे जे लाइ दुआ घुरे अल्लाह पैसो ॾेई छॾे थो, औलाद जे लाइ दुआ घुरे अल्लाह औलाद ॾेई छॾे थो, यानी उमिरि जे लाइ दुआ घुरे अल्लाह उमिरि ते पुॼाए छॾे थो, हज जे लाइ दुआ घुरे अल्लाह हज ते पुॼाए छॾे थो, यानी अल्लाह तबारक व तआला वटां जेको घुरे त अल्लाह तबारक व तआला उनजी दुआ खे क़बूल करे थो, उनखे उहो चीज़ अता करे छॾे थो। बे नंबर मथे अल्लाह उनखे आख़िरत जे लाइ ज़ख़ीरो बनाए छॾे थो, जेको घुरे उहो दुनिया में मिले नथी, जेको चीज़ घुरे तो अल्लाह तबारक व तआला दुनिया में ॾे नथो, लेकिन उनजी दुआ खे रद्द नथो करे, अल्लाह उनजी दुआ खे क़बूल करे ऐं उनखे ज़ख़ीरे आख़िरत बनाए छॾे। जंहिं क़ब्र में वेंदो तेर दुआ कम थींदी, जंहिं मैदान हशर में वेंदो तेरे उते खतरनाक गलीअ में जिते को पर साथ न ॾींदो, न औलाद साथ ॾींदी, न कुटुंब कबीले वारा, न घर वारी, न माउ पीउ मरे साथ छॾाईंदा त उन वक़्तु इहा दुआ जंहिंखे अल्लाह ज़ख़ीरे बनाए होने बेड़ी कई होने दुनिया में जेको घुरो हूंदो त अल्लाह तबारक व तआला बद उन ॾींहुं इहा दुआ कम थींदी। टे नंबर मथे या उन जहिड़ी कोई मुसीबत दूर करे छॾे थो, यानी जे दुआ घुरी है उन मथे को मुसीबत अचण वारी हुए, कोई बीमारी अचण वारी हुए, को आफत अचण वारी हुए, को हादसो अचण वारो हुए त अल्लाह तबारक व तआला दुआ जी वजह सां उन मुसीबत खे दूर करे छॾे थो, अल्लाह दुआ जी वजह सां उन मुसीबत खे परे करे छॾे थो, अल्लाह तबारक व तआला दुआ जी वजह सां उनखे मुसीबत खां बचाए छॾे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा दुआ जा ही फ़ाइदा ज़िक्र कयो, सहाबा किराम खे त हर चीज़ जी लालच हुई, वो तो चाहींदा हुआ त हर चीज़ असीं कयूं ताकि असांखे आख़िरत में जन्नत मिले, असीं जहन्नम खां बची वञूं,
हिकिड़ो सहाबी चए थो अरे अल्लाह जा रसूल अहिड़ा फ़ाइदा आहिनि दुआ फ़ाइदे में त खाली वञे नथी त अल्लाह जा रसूल असीं वधारे दुआऊं घुरंदासूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह वटि किथ खोट आहे। अल्लाह तबारक व तआला आई वधारे घुरंदा त अल्लाह तबारक व तआला खे वधारे ॾींदो। अल्लाह तबारक व तआला जे खज़ाने में खोट न आहे। दुनिया वारे जे खज़ाने में खोट थी सघे थी, उन्हीं जा खज़ाना पूरा थी सघे था, लेकिन अल्लाह तबारक व तआला जा खज़ाना कॾहिं पूरा थिए वारा न। बिरादरान इस्लाम, लेकिन दुआ कॾहिं क़बूल थिए थी जॾहिं इंसान वटि हलाल रिज़्क़ होए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़ो शख्स बड़ा गंदा वार गुबार आलूद हालत में आसमान जी तरफ पंहिंजे हथ खे बुलंद करे दुआ घुरे थो। यानी तो इंसान लंबो सफर करे तो लंबो सफर करे उन लंबे सफर की वजह से उन जा वार मैला थी चुका आहिनि, उन जा कपड़ा रिझ सां भरिजी चुका आहिनि ऐं उन हालत में आसमान जी तरफ़ जे हथ खे बुलंद करे दुआ घुरे तो अरे मुंहिंजा रब्बा, अरे मुंहिंजा रब्बा। हालांकि उनजो खाधो, उनजो पीतो, उनजो लिबास, उनजो पहिरण हराम कमाई जो आहे ऐं उनजे जिस्म जी परवरिश हराम रिज़्क़ सां थी आहे त अहिड़े शख्स जी दुआ क़बूल कीअं थिए। यानी अल्लाह तबारक व तआला दुआ उन जी क़बूल करे थो जंहिंजो रिज़्क़ हलाल हुए। अहिड़ी तरह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन ज़ात जी कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे ऐं ज़रूर नेकीअ जो हुकुम ॾींदा कयो ऐं हर हालत में बुराईअ खां मना कंदा कयो नथा अल्लाह पिण जी तरफ़ खां आमत को अज़ाब हलाए। पोइ अज़ाब अचण जे बाद अल्लाह वटां दुआऊं घुरो त अल्लाह हाणे दुआऊं क़बूल न करे। अल्लाह तबारक व तआला हाणे दुआ खे रद्द करे छॾे। बिरादरान इस्लाम, ही मुबारक ॾींहुं, ही मुबारक महीना अल्लाह जे अॻियां गिड़गिड़ाइण जाए, अल्लाह जे अॻियां हथ फैलाइण जाए। हिन मुबारक राति जेको अल्लाह तबारक व तआला पांखे पंहिंजी ज़िंदगीअ में ॾिने, पंहिंजी सेहतमंदीअ में ॾिने, पांखे तंदुरुस्ती जी हालत में ॾिने त इन खे फालतू न गुज़ारणो खपे। इन खे दुआए में, इन खे अल्लाह जे ज़िक्र में, अल्लाह जे अॻियां गिड़गिड़ाइण में, क़ुरान पाक जी तिलावत करण में गुज़ारणो खपे। हिन खां बहितरीन दुआ जे लाइ को पर मौक़ो नथो थी सघे। ही मौक़ो अल्लाह थी सघे त पाण जा कईअ खे अॻिले वरे नसीब न करे। कोई गारंटी नहीं, मौत जी कीअं पर गारंटी नहीं, मौत जी कीअं पर ख़बर नहीं त कॾहिं अची वञे। हिकिड़े सेकंड जी गारंटी नहीं, हिकिड़े मिंट जी गारंटी नहीं त हर जी गारंटी केरु ॾेई सघे थो। त थी सघे ही रमज़ान पाम जरा कंहिंजे लाइ छेड़ो हुए त हिन रमज़ान खे गनीमत ॼाणे करे हिन रमज़ान जी क़दर करे हिन में दुआऊं घुरे। हुन रमज़ान में कई पंहिंजा अज़ीज़ रिश्तेदार पंहिंजे साथ हुआ, अॼु मिटीअ जा ढोआ बनिया पिया आहिनि, अॼु क़बर जी हाल हुई, अॼु रमज़ान अचण खां पहिरीं हिन दुनिया खे अलविदा करे विया। बिरादरान इस्लाम, इब्राहिम बिन अदहम जो हिकिड़ो नसीहत आमूज़ ॻाल्हि, इब्राहिम बिन अदहम खां पुछो त अल्लाह फरमाए थो तव्हां मूं खां दुआऊं घुरो ऐं दुआऊं क़बूल कंदुसि, लेकिन असीं दुआऊं घुरो था असांजो दुआऊं क़बूल नथो थिए। इन जी वजह कहिड़ो आहे? इब्राहिम बिन अदम जवाब ॾिनो त उन जी वजह इहा आहे त आजा दिली ॾोहे चीज़ जी वजह सां मरी चुका आहिनि, ॾोहे चीज़ जी वजह सां मोटा थी चुका आहिनि। पहली चीज़ आहे अल्लाह खे सुञा था लेकिन अल्लाह जो हक़ अदा न कया। यानी अल्लाह जीअं दसे ईअं न कया, अल्लाह खे अल्लाह मञिया, अल्लाह खे रब मञिया, लेकिन रब जीअं आखे दसे, जीअं आखे इताअत करण जो हुकुम ॾिने ये अल्लाह जो हक़ न अदा कया, उन अल्लाह जो हक़ न मञिया। ॿी चीज़ ताईं अल्लाह जो रिज़्क़ खियो था लेकिन अल्लाह जो शुक्र अदा नथा कयो। हर रोज़ अल्लाह जो रिज़्क़ खियो पिया, हर रोज़ अल्लाह तरह तरह जा के रिज़्क़ अता फरमाए थो, खाई करे ईअं अल्लाह जी रोज़ी खे खाई करे ज़िंदगी गुज़ारियो पिया,
लेकिन अल्लाह जो करे कोई शुक्र अदा नथा कयो। तो ताई कुरान पढ़ो था लेकिन कुरान मथे अमल नथा कयो। यानी कुरान की तिलावत कयो था, कुरान पढ़ो था, लेकिन कुरान जो रस्तो दसे तो, कुरान जो राह दसे तो उन मथे अमल नथा कयो। चार ताई शैतान के पंहिंजो दुश्मन समझण जो दावो कयो था, लेकिन उनके पंहिंजो दोस्त बनाए गिराया। ऐं चओ था त शैतान असांजो दुश्मन आहे, लेकिन ॾाढियूं खूड़ आहे। वॾा वॾा वार छॾे, अंग्रेज़ जी तरह वार छॾे शैतान खे पंहिंजो दोस्त बनाए गिराया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे बाज़ार में भगायो पिया, रस्ते में भगायो पिया, कंहिं बि कम में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत नथा कयो, शैतान जी इताअत कयो पिया। शैतान खे होड़ा चओ पिया त असांजो दुश्मन आहे, होड़ा शैतान जे रस्ते मथे हलो पिया, होड़ा शैतान खे ठाकर विझी हलो पिया, होड़ा शैतान खे पंहिंजो दोस्त बनाए गिराया। नंबर 5 रसूल के साथ मोहब्बत जो दावो कयो था, लेकिन रसूल की सुन्नत मथे अमल नथा कयो। यानी असीं चओ था त असांखे रसूल सां मोहब्बत आहे, लेकिन रसूल जेको रस्तो दसे, रसूल जेको राह दसे, उन रस्ते मथे नथा हलो। रसूल जे रस्ते खां रोके, जे चीज खां रोके त उन चीज मथे हलो पिया, यानी रसूल जी सुन्नत मथे अमल नथा कयो। नंबर 6 जन्नत सां मोहब्बत जो दावो कयो था, लेकिन जन्नत हासिल करण जे लाइ अमल नथा कयो, कोशिश नथा कयो। होड़ा चओ पिया त असांखे जन्नत खपे, अल्लाह वटां घुरो पिया त अल्लाह जन्नत ॾे, जन्नत सां मोहब्बत आहे, जन्नत सां मोहब्बत जो दावो कयो था, लेकिन जन्नत नानी मां जो घर नाही, जन्नत के रिश्तेदार जो घर नाही जंहिं खपे जंहिं हलियो वञे, बल्कि हुन जन्नत खे हासिल करण जे लाइ नेक अमल करणा पवंदा, नेकियूं भेरियूं करणियूं पवंदियूं। होड़ा रोज़ा छॾे करे बाज़ारी में घुरो पिया, होड़ा रोज़ा छॾे करे पंहिंजी ज़िंदगी फालतू गुज़ारो पिया, ऐं दुआ घुरो जुमे जी ॾींहुं अचो, ईद जी ॾींहुं अचो, त चओ अल्लाह असांखे जन्नत फिरदौस नसीब कर। जन्नत फिरदौस कीअं कीन मिलंदी? जन्नत फिरदौस जे लाइ, जन्नत जे लाइ उन मरणो पवंदो, जन्नत जे लाइ गर्मियूं सोनियूं पवंदियूं, जन्नत जे लाइ नेक अमल करणा पवंदा, भले जन्नत मिलंदी। नंबर 7 जहन्नम खां डिॼो था, लेकिन गुनाही खां बचो नथा। जहन्नम खां हर इंसान खे डप हुए थो, हर इंसान खे ख़ौफ़ हुए थो। जंहिं जहन्नम जो ज़िक्र कयो वञे, जहन्नम जे बारे में बयान कयो वञे, त हर इंसान जा रंगटा खड़ा थी वञे था, हर इंसान जा वार उभा थी वञे था, हर इंसान जे जिस्म मथे रहाणी चालू थी वञे थी, लेकिन गुनाह खां पाउ नथो हटे, गुनाह खां पाछो नथो हटे। त जहन्नम खां कीअं बची सघंदो? सिर्फ़ दिल जी वजह सां कीअं बची सघंदो, बल्कि गुनाह खां पाउ हटणो पवंदो। नंबर 8 मौत खे हक़ मञियो था, लेकिन हुन जे लाइ तयारी नथा कयो। मौत खे त हक़ मञियो था, सम्झो त मौत गुरू बि अचे वारी आहे। असांजे अज़ीज़, असांजे रिश्तेदार खे जहिड़ी तरह कोठी वे, अहिड़ी तरह असांखे पण कोठी वेंदी, लेकिन हुन मौत जे लाइ तयारी नथा कयो, उन मौत जे लाइ बंदोबस्त नथा कयो। नंबर 9 मुर्दे के दफन कयो था, लेकिन खुद इबरत हासिल नथा कयो। यानी आजा अजीज हुए, आजा रिश्तेदार हुए, आजे कुटुंब कबीले वारा हुए, आजे ॻोठ वारा मनी की मिटी वारे करे हलिया अचो था, लेकिन इबरत हासिल नथा कयो। होड़ा मुर्दे खे ढको पिया, होड़ा सोचो नथा त हिकिड़ो ॾींहुं असांखे बि नचींदा, हिकिड़ो ॾींहुं असांखे बि हिन कारी कोठड़ी जे हवाले कंदा, असांखे बि हिन कब्र जे हवाले कंदा। असीं इबरत हासिल कयूं, इन कोठड़ीअ जे लाइ तयारी कयूं, इन कोठड़ीअ जे लाइ नेकियूं भेरियूं कयूं। नंबर 2 पंहिंजे ऐबे खे ढूंढियो था, लेकिन पंहिंजे ऐबे मथे नज़र नथा विझो। यानी ॿिए में ताईं ऐब निहारियो पिया, ॿिए में ताईं खोटी निहारियो पिया, ॿिए में ताईं हर चीज़ निहारियो पिया, लेकिन पंहिंजे ऐबे मथे नज़र नथा विझो त मूं में कहिड़ा कहिड़ा ऐब आहिनि, मूं में कहिड़ा कहिड़ा गुनाह आहिनि। ॿियो जेकर इंसान मामूली गुनाह करे त हुन पुठियां पइजी वञो, लेकिन पिन गुनाह मथां गुनाह कंदा वञो, पंहिंजे ऐब मथां ऐब
ॻाल्हाईंदा आहियो पंहिंजो जो आंखें ऐब नज़र न थो अचे जेकॾहिं आमें ही सारियूं चीज़ूं पैदा थी वञे त अल्लाह तबारक व तआला आंजी दुआएं खे क़बूल करे कितरो बेहतरीन अंदाज सां बेहतरीन चीज़ें खे इब्राहिम बिन अदम ज़िक्र कयो हुयो बिरादरान इस्लाम दुआ जेको आहे हिकिड़ी आसान ऐं सहल इबादत आहे जंहिंखे पाण हर वक़्तु हर जॻह हर हाल में करे सघो था ॾींहुं राति करे सघो था खुशकीअ में हो तेरे पर दुआ घुरी सघो था पाणीअ में जहिड़ो आहे तेरे पर दुआ घुरी सघो था जहिड़ा आसमाने मथे जहाज में उड़ो था तेरे पर दुआ घुरी सघो था सफ़र में हो या घर में हो खुशहाल हो जहिड़े पैसे जा पाण अंबार होए लखोपति पा करोड़पति हो तेरे पर दुआ घुरी सघो था पाण वटि खाधे पीते जे लाइ हिकिड़ी मानीअ जो पण बंदोबस्त न हुए हिकिड़े कट जो पण बंदोबस्त न हुए तेरे पर दुआ घुरी सघो था पाण सेहतमंद हो तंदुरुस्त हो तेरे पर दुआ घुरी सघो था बीमार हो पलंग मथे पिया हो विछाए मथे पिया हो हॉस्पिटल में पिया हो तेरे पर दुआ घुरी सघो था पाण हर हालत में दुआ घुरी सघो था दुआ जे लाइ को पण टाइम को पण वक़्तु नाहे ॿी इबादत जे लाइ वक़्तु आहे ॿी इबादत जे लाइ टाइम आहे टाइम थी वक़्तु थिए तेरे इबादत करणी हर नमाज जे लाइ वक़्तु आहे जुमे जे लाइ वक़्तु आहे रोज़ो रखण जे लाइ वक़्तु आहे ज़कात ॾियण जे लाइ वक़्तु आहे लेकिन दुआ जे लाइ कीअं पर वक़्तु नाहे वेठो हुए तेरे पर दुआ घुरी सघे तेरे पलंग मथे सुतो पियो तेरे सुम्ही सुम्ही पर दुआ घुरी सघे यानी मस्जिद में हो तेरे पर दुआ घुरी सघे मस्जिद जा ॿार कंहिं जंगल में हुए कंहिं बयाबान में हुए पंहिंजे घर हुए रस्ते में हुए यानी हर जगह मथे दुआ घुरी सघे थो हर हालत में दुआ जहिड़ी को पण आसान इबादत नहीं सहल इबादत नहीं बिरादरान इस्लाम ये मुबारक महीना ये मुबारक टाइम दुआएं घुरण जाए अल्लाह के अॻियां गिड़गिड़ा न जाए अल्लाह के अॻियां हथ फैलाए न जाए अल्लाह तबारक व तआला इन ॾींहं में दुआऊं क़बूल करे थो ऐं ख़ासि तौर मथे जॾहिं इफ़्तार जो टाइम हुए इफ़्तार खां पहिरीं अल्लाह तबारक व तआला रोज़ो खोलण खां पहिरीं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदे जी दुआएं खे क़बूल करे थो अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी दुआएं खे क़बूल करे थो त बिरादरान इस्लाम अहिड़े वक़्ते में अहिड़े टाइम में अल्लाह जे अॻियां गिड़गिड़ाइणु खपे दुआ घुरणु खपे अल्लाह जे अॻियां हथ फैलाइणु खपे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी मंगणी खपे जहिड़ी तरह अंबिया किराम जो शान ऐं शेवा हू दुआ घुरंदो हुआ हज़रत आदम अलैहिस्सलाम दुआ घुरई हज़रत नूह अलैहिस्सलाम दुआ घुरई हज़रत यूनुस अलैहिस्सलाम दुआ घुरई हज़रत मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरई यानी तमाम अंबिया किराम ऐं जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर कई मौके मथे दुआ घुरिया अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी दुआ क़बूल कई दुआ एतिरी अहम इबादत आहे हिते जे लाइ उहे दुआऊं घुरंदा हुआ अल्लाह जे अॻियां हर वक़्तु हर टाइम हर मुसीबत जे वक़्तु अल्लाह जे अॻियां पंहिंजे हथ खे फैलाईंदा हुआ अल्लाह तबारक व तआला पाके वधारे मां वधारे दुआ करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह पाके हिन मुबारक ॾींहुं हिन मुबारक राति जी क़दर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला हिन पाके बेहतरीन राति में जागरण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह पाके कुरान करीम जी तिलावत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला जेको पाण रोज़ा रखिया आहिनि जेको पाण चुकियल इबादत कोई अल्लाह तबारक व तआला हिन खे क़बूल करे अल्लाह पाके हिन आख़िरी ॾह में वधारे कोशिश करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह तबारक व तआला पाके कमर कसण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह पाके जियारे दस ईमान इस्लाम ते जियारे मारे पंहिंजो ख़त्म ईमान इस्लाम ते करे आमीन सुम्मा